अस्सलाम वालेकुम हेलो। अदा अस्सलाम भाउ मोहम्मद असलम सूमरो पिया ॻाल्हायो जी जी अदा जर्नलिस्ट सलीमुल्लाह जलबानी पियो ॻाल्हायां। जी जी अदा कीअं आहियो? तबियत सही आहे? जी अदा अल्हम्दुलिल्लाह दुआ तव्हां तव्हां ॿुधायो। अल्लाह पाक जा करम माफ़ कजो अदा ऑन द स्पॉट न पहुची सघियासीं। जी जी अदा इन जे हवाले सां मां तव्हां ॾे हीअ मौक़ुफ़ वठण लाइ कॉल कई हुयमि। छा मसइलो पेश जी आयो जी अदा, कुझु ॿुधाईंदव? जी जी अदा जी छा थियो हुयो? अदा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो पंहिंजो किराने जी दुकानु आहे उमराणी चौक ते। जी अदा मामूल मुताबिक़ अॼु असां वेठासीं शाम जो तक़रीबन 5:15 बजे। त जीअं मुंहिंजो हेठि ख्यालु हो त ओचितो ई मतिलबु 10-15 माण्हू आया, तक़रीबन 8 गाॾियूं आहिनि मोटरसाइकिलूं आया। जीअं त ॿाहिरां बि गारियूं ॾींदा आया त मतिलबु माना दुकान बंदि करे पहिरीं लठ थी हयूं मुंहिंजे काउंटर में। सही। हा जीअं ई लठ काउंटर में हयूं त 2-3 ॼणा वरी अंदरि फिरिया हिते बस्ट में हयूं मुंहिंजे इहो शटर में। जी उन खां अलावा मुंहिंजी साइड में जेको दुकानु आहे मुंहिंजे कज़न जो उन में बि अंदरि मतिलबु हिकिड़ो बस्ट आहियूं, गोलियूं अंदरि लॻियूं दुकान में। सही। हा उते तक़रीबन मुंहिंजा पैसा वही पिया। इहो असां ज़मीन जो सौदो कया जाफ़री ब्रदर्स सां। जी उन्हनि खे मां कल्ह किस्त जा ॾिना 5 लख, उन्हनि खे मूंखे अॼु ॾियणा 8 लख रुपया। सही। उहे 8 लख रुपया रोक रक़म बि पई हुई। उन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो लाइसेंस जो पिस्टल हुयो। छो त रस्ते जो हालात तव्हां पाण ॾिसो था। बिल्कुलु अदा बिल्कुलु। इन करे मूं वटि हूंदो आहे पिस्टल लाइसेंस जो पंहिंजो पियो, उहो बि खयूं, बैटरी बि खयूं ऐं तक़रीबन 5-6 लीटर तेल जेको रिवायत थींदो आहे खाइण वारो उहो बि खणी विया। ऐं तव्हां ते या तव्हांजे स्टाफ ते तशदुद वग़ैरह थियो? कोई विढ़ियो हुयो या न विढ़िया? न न साईं विढ़िया कुझु बि न आहिनि, सिर्फ़ु हुन दुकान जो नुक़सानु थियो आहे। काउंटर वग़ैरह में लठी हयूं, अंदरि भंडारा कयूं। सही। बाक़ी मतिलबु असां ते कोई तशदुद वग़ैरह न थियो आहे कंहिं ज़रे जो बि। अहिड़ी कंहिं वजह बि न कई त छा ते या छा जान आहे? न न थींदो आहे काई इहो वजह न ॻाल्हाइण आहे। में जहिड़ो हूंदो आहे, काई ॻाल्हि हूंदी आहे कबी आहे त छो वेठा आहियो फलाणो अहिड़ो कुझु? न न कुझु बि अॻु में न आहे, असांखे न उन्हनि चयो आहे न कुझु मतिलबु न। साईं पाण खे ख़बर आहे असां सुमरा शरीफ़ माण्हू ग़रीब बाबा पंहिंजो न त जेको अंदरि दुकानु आहे किराना जो फतेहली सूमर जो, ठीकु आहे। जी दादा। उहो बि मुंहिंजो मामू आहे असांजो किराना जो दुकानु आहे होॾे मेन बस स्टैंड ते। जी हा। असां पाण धंधोड़ी माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू शरीफ़ माण्हू। नाजाइज़ी कई विया पर इंशाल्लाह अल्लाह मालिक आहे, अल्लाह साईं चङाई कंदो। अल्लाह साईं चङाई कंदो। असां भाइरनि जी दुआऊं तव्हां सां साण आहिनि ऐं सपोर्ट बि तव्हां दोस्तनि सां साण आहे। शहर जो मसइलो आहे, शहर जी बहितरीअ ख़ातिर जिते थींदो असां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। अच्छा वाक़ई जी रिपोर्ट तव्हां दाख़िल कराई आहे? जी जी त रिपोर्ट दाख़िल करे हुन में छा ॼाणायो अथव? काई ख़बर पवंदी असांखे? जी हिन में मां कलाक में तव्हांखे चयो त फोटो मोकिले छॾियां एफआईआर जी। न न उहो न हुयो न। ॾिसो वजह त ख़बर हूंदी न, तव्हां हुते ॼाणायो त फ़ुर्क़ थी हुई असां वटि, ठीकु आहे। अहिड़ो कुझु त हवालो ॾिनो हूंदो न तव्हां? दीदी असां इहो फुर जो हवालो ॾिनो आहे त मतिलबु न 15 खां 16 हथियारबंद आया। जी दादा। ऐं हुननि मतिलबु न असांजी दुकान मां फुर कई आहे। अच्छा। हादसो वॾो थियो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। बिल्कुलु असां सां हादसो वॾो थियो आहे ऐं मतिलबु न इंशाअल्लाह मालिक असां उन्हनि खे छॾींदासीं कंहिं बि मतिलबु क़ीमत ते कोन। ठीकु आहे। सही नुक़सानु थियो केरु बर्दाश्त कंदो? हा ॾिसो न नाजाइज़ चए पवंदो ज़रूरु, पर इंशाअल्लाह मालिक आहे, अल्लाह रहम कंदो। मुंहिंजा भाउ वरी बि चवंदुसि त असां भाइरनि जूं दुआऊं मुआसरनि जूं तव्हां सां साण आहिनि हमेशह, ऐं सपोर्ट बि कंदासीं। ईअं न त को बि हिकु इहा बि कोशिशि मुंहिंजी वधि खां वधि हूंदी त अॻीधो जो बि मौक़ो रखूं, सम्झो। जी जी सर। पर छो त जीअं क्लियर थिए ॻाल्हि, ख़बर त पए त आख़िर भई तव्हांखे कहिड़े कर्म जी सज़ा ॾिनी वई या तव्हां कहिड़ो ग़लति कयो, सम्झो। मां इन बि कोशिशि में लॻो पियो आहियां। मां हिन महिल ताईं इन शइ में हथु इन करे न विधमि त मां बि चवां वन साइड स्टोरी न हुजे। जी 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 ॿिन्ही पासनि जो हूंदो त क्लियर मौक़ुफ़ रखी सघिजे थो न। हा त बिल्कुलु ख़बर त पए न मतिलबु छा थियो, कहिड़े मसइले मसाइल जे करे। बिल्कुलु। हाणे इहो आहे त शुरूआति तव्हां ॾऊं कंहिंमें सिर्फ़ु इहो हुयो तव्हां ॾऊं त तव्हां सां नाजाइज़ी थियल हुई, तव्हांजो सामान पैसा कैश खयां विया आहिनि जेको फुर में थो शुमार थिए, ठीकु। जी 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 उहो तव्हांजो मौक़ुफ़ रखूं था। उन खां बाद जेकॾहिं अॻिली धो जा माण्हू बि मौक़ुफ़ ॾियणु चाहिनि त मूंखे कोई एतिराज़ न आहे। इनशाला हुनजो मौक़ुफ़ बि शेयर कंदासीं, बहितर रहंदो। जी जी ठीकु।